ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा ब्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा अॼु असांखे चवनि था कि संग सां पंहिंजी संभाल करणी खपे। हिन समय दुनिया में संग सां ॾाढो माण्हू प्रभावित थिए था। छो जे दुनिया में माण्हू हर हिकु आत्मा जो अलॻि अलॻि व्यवहार, अलॻि अलॻि सोच। ॾिसो हिन समय हिकु घर में हिकु ई माण्हू, हिकु घर में सम्झो 10 माण्हू आहिनि। कोई कंहिंखे थो मञे, कोई कंहिंखे चवनि था भॻवान हिकु आहे, लेकिन भॻवान जा रूप अलॻि अलॻि करे वेठो आहे न। त छा थींदो? चलो अगरि भॻवान हिकु ई आहे, तव्हां चओ था भॻवान जे रूप अलॻि अलॻि आहिनि, त तव्हांजो साईं कुझु ॿियो चईंदो आहे, फलाणे जो साईं कुझु ॿियो चईंदो आहे, हीअं छो? हाणे उहो तव्हांजो साईं बि उनखे थो मञे। अगरि भॻवान हिकु ई आहे त चलो सिख माण्हू अलॻि मत ते हलनि था, मुस्लिम अलॻि मत ते हलनि था, क्रिश्चन अलॻि मत ते हलनि था, हिंदू धर्म वारा पंहिंजे मत ते हलनि था, जेका देवी देवता आहिनि खे मञंदा आहिनि। चलो उहो बि छॾो। माण्हू अॼुकल्ह देहदारी गुरू करे वेठो आहे। कोई गुरू छा चईंदो, कोई गुरू छा चईंदो, कोई गुरू छा चईंदो। हाणे भॻवान हिकु ई आहे, चईंदा आहिनि सभु हिकु ई आहे, त सभिनि जी मूर्तियूं रखी छॾंदा आहिनि। अॼुकल्ह कंहिं कंहिं जॻह ते न उते ई मंदिर, उते ई गुरुद्वारो, उते ई उहे सभु कंदा रहंदा आहिनि। हिकु ई त आहे, हिकु ई आहे त हिकु मत ते छो था हलनि माण्हू? अगरि हिकु ई आहे त हिकु ई घर में ॾिसो कोई माण्हू गुरू खे थो मञे, गुरू केरु? पोइ गुरू चई छॾंदा आहिनि असांजो देहधारी गुरू। अगरि गुरू निराकार खे बि मञे त बि सुठो आहे, लेकिन माण्हू गुरू चवनि था असांजे ये देहधारी गुरू। देहधारी गुरू थोड़ी थी सघंदो आहे। गुरू त हिकु ई थींदो न, परमात्मा। ॾिसो माण्हू देहधारियुनि खे गुरू थो ठाहे छॾे, पंहिंजे टीचर, पंहिंजे पति खे, अलाए कंहिंखे भॻवान गुरू ठाहे थो छॾे। हिन करे सतगुरू अलॻि नाम रखी छॾे, पर सभिनि जो गुरूअनि जो बि गुरू उहो सतगुरू खे मञूं त ठीकु आहे न, उनजे मत ते हलूं न। भई चइण में हिकु ई पीउ जा 10 ॿार आहिनि, 10 ॿार पंहिंजे हिकु ई पीउ खे, पीउ त हिकु ई आहे, हिकु ई मत ॾींदो न 10 खे। त उहो भले कोई छा पाए, लेकिन मत त हिकु ई ॾींदो न। भले कोई धोती पाए, कोई कुर्तो पजामो पाए, कोई छा पाए, लेकिन हिकु पीउ त सभिनि खे हिकु ई मत ॾींदो न। पोइ कोई कीअं रीति थो खणे, कोई कीअं रीति थो खणे, कोई कीअं रीति थो खणे, लेकिन पीउ त हिकु ई आहे न। त उहो ई परमात्मा त हिकु ई आहे, लेकिन हुन परमात्मा जी शिक्षाउनि खे कोई कंहिं रीति थो खणे, कोई कंहिं रीति थो खणे। त हीअं सभु हिकु ई पीउ जी शिक्षाउनि खे सभिनि जी बुद्धि अलॻि अलॻि रीति सां सम्झे थी, ऐं उहा जीवन में धारण करे हले थी। सभु माण्हू पोइ जंहिंखे जंहिंजी वणे थी न, जंहिंखे जंहिंजी सहज थी लॻे, उहो उन अनुसार हलनि था। त परमात्मा जी मत सभिनि खां सुठी रीति कंहिं सम्झी करे हली आहे। भई कृष्ण बि परमात्मा जो ॿार आहे, असां सभु आत्मायूं परमात्मा जा ॿार ई आहियूं, लेकिन जेका वॾा वॾा ॿार आहिनि न परमात्मा जा, सभिनि खां वॾो ॿार परमात्मा जो आहे ब्रह्मा। ब्रह्मा, पोइ विष्णु, पोइ शंकर। भई ब्रह्मा परमात्मा जो ॾाढो मुरबी ॿार आहे।
सभिनि खां समझदार ॿार आहे। पोइ आ इह लक्ष्मी नारायण, पोइ राम सीता, लक्ष्मी नारायण खां पोइ शंकर, पोइ उन खां पोइ राम सीता, पोइ इहे अलॻि अलॻि धर्म वारा। पहिरों परमात्मा जी मत खे सुठी रीति सम्झियो आहे हिन इस्लामी धर्म वारा, पोइ बौद्ध धर्म वारा, पोइ क्रिश्चन धर्म वारनि जेका हुननि जा धर्म स्थापक आहिनि न, क्राइस्ट, पोइ सन्यासियुनि जी शंकराचार्य, पोइ मुस्लिमनि जो मोहम्मद, पोइ सिखनि जो इह गुरु नानक देव। पहिरियों परमात्मा जी मत सुठी रीति के सम्झी आ? ब्रह्मा परमात्मा जी सुठी रीति, मतलब ये सब परमात्मा जा ॿार ई, असां बि परमात्मा जा ॿार ई आहियूं, लेकिन इन्हनि परमात्मा जी ॻाल्हियुनि खे सम्झी करे जीवन में धारण करे पंहिंजो जीवन सुधारे, त उन्हनि खे ॾिसी ॿिया बि था सुधरनि। जी सम्झो हिकु पीउ जा 100 ॿार आहिनि, 100 मां 5 वॾा आहिनि, 100 मां 5 वॾा आहिनि, ऐं जेको सम्झो पीउ न आहे त उन 5 मां हिकु नंबर जो ॿारु हूंदो, उनजी सम्झ अनुसार थोड़ा 100 मां थोड़ा ॿार हलंदा, पोइ ॿिए नंबर जे ॿार वटि 100 मां थोड़ा वॾा, मतलब उहो 5 पीउ न हूंदो आहे त उहो 5 ॿार जे डायरेक्शन ते बाक़ी 95 ॿार हलंदा आहिनि। कोई 1 नंबर जे ॿार जो चयो मञंदो, कोई 2 नंबर जी, कोई 3 जो, कोई 4 जो, कोई 5 जो, जॾहिं पीउ न हूंदो आहे त बाबा चवनि था ईअं ई मुंहिंजो सभिनि खां समझदार ॿार आहे ब्रह्मा। पोइ कई माण्हू कई ॿी मुंहिंजा ॿार ब्रह्मा जे चए ते था हलनि, कई लक्ष्मी नारायण जे चए ते था हलनि, भई असांजे लक्ष्मी नारायण ईअं कंदा हुया त असां बि ईअं कंदा आहियूं, असां त लक्ष्मी नारायण खे मञदा आहियूं। सिर्फ़ु मञणो न आहे, लक्ष्मी नारायण पंहिंजो जीवन कीअं जींदा हुया ईअं असांखे सम्झी करे हलणो आहे। कोई चईंदसि त शंकर खे मञदा आहियूं, भॻवान जो रूप, त शंकर कीअं भॻवान खे यादि थो करे, परमात्मा जी मत ते हले थो न। हुन शंकर अर्थात हुनखे बिना कपिड़े जो छो ॾेखारे अथई तपस्वी रूप में, कि वह हर कर्म कंदे हुए परमात्मा जी यादि में रही करे कंदो हुयो, सभु विकारनि ते बि जीते करे। जैसे गले में सांप ॾेखारे था न, हिन जो मतिलबु आहे शंकर जी आत्मा तपस्वी रूप आहे, परमात्मा जी यादि में रही करे खुद खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करे कर्म कंदी हुई, विकारनि जे जीते करे। जेका गले में सांप आदि ॾेखारे अथनि, मतलब हुन सभु विकारनि ते जीतियो अथई। ऐं जेको कपिड़ा न पातल आहे शंकर खे, मतलब कि उहो सदा खुद खे आत्मा सम्झी करे हर कर्म कंदो हुयो। ऐं तपस्या मतलब ये वेही करे सॼो ॾींहुं तपस्या न कंदो हुयो, उहो हर कर्म कंदे परमात्मा जी यादि में कंदो हुयो, हुन सां गॾु जीअं तपस्या ई थी वई। त बाबा चवनि था ईअं तव्हां कर्म करो, बसि ईअं न असां त लक्ष्मी नारायण खे मञदा आहियूं, असां त हुनखे शंकर खे मञदा आहियूं, असां त गुरु नानक देव खे मञदा आहियूं, असां त गुरु गोविंद सिंह खे मञदा आहियूं, असां त देवियुनि खे मञदा आहियूं। मञण मतिलबु उहो जीअं पंहिंजो जीवन जींदा हुया, जीअं सुठी रीति कर्म कंदा हुया, उन रीति कर्म करो न। मञण सां छा थींदो? अॼु माण्हू चए थो असां त फलाणे साईं खे मञदा आहियूं, असांजो उहो गुरू आहे। अरे गुरू आहे त उहो छा कंदो आहे? उहो जीअं सोचदो आहे, जीअं ॻाल्हाईंदो आहे, जीअं जीवन जीए थो उहो जियो न। भले गृहस्थी में रहो, भले सभु कुझु कंदे हुए बि जीअं उहो जो तव्हांखे प्रवचन ॿुधाए थो हुनखे जीवन में धारण करे हलो न। हाणे गुरु नानक चए थो कि मथे निराकार खे यादि करो, तव्हां कंदा आहियो निराकार खे यादि? गुरु नानक तो देव थोड़ी चई तव्हां ग्रंथ शास्त्रनि खे वेही करे पूजो, उन्हनि खे सुम्हायो उथायो। हुन त चई हुन परमात्मा खे यादि करो। त हुनजे बदिले माण्हू हुननि जी शिक्षाउनि खे ग्रंथनि में लिखी करे हुन ग्रंथनि जी पूजा था करनि।
हाणे गीता में जेको माण्हू गीता आहिनि देवी देवता आहिनि खे मञंदो आहे, लक्ष्मी नारायण खे जेकी गीता पढ़ंदो आहे, गीता में लिखल आहे पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झी करे मूंखे अशरीरी रूप में यादि करो। माण्हू उन रीति करनि था। पोइ बसि माण्हू न इहे बसि हिकु थी दिलि खे दिलासो ॾींदा आहिनि कि हा असां पाठ कयो आहे, असां मंदिर गुरुद्वारे वई हुआसीं, इन में ख़ुशि आहिनि, त तॾहिं त असांजो जीवन नथो परिवर्तन थिए न। त परमात्मा चए थो कि ॾिसो मां जेकी शिक्षायूं ॾिनियूं हर कल्प जे हिकु बार में, संगम युगे जॾहिं हिकु कल्प ख़तम थींदो न 5000 साल जो, वो 5000 साल जे चक्कर जे ख़तम थियण खां पहिरियों ऐं नयो चक्कर शुरू थियण खां पहिरियों मतिलबु संगम युग, हाणे कलयुग अंत ऐं सतयुग जे आदि जे विच में अची करे भॻवानु हिते अची करे असांखे ज्ञान ॾींदो आहे। पोइ हुन ज्ञान खे सभिनि खां पहिरियों कीअं सम्झे? ब्रह्मा जी आत्मा। ब्रह्मा जी आत्मा सम्झी करे पंहिंजे जीवन में धारण करे हली। पोइ हुनखे मञण वारा ॿिया बि हुया। पोइ हुनखे न ॾिठई भई कंहिं मतिलबु कोई परमात्मा जी भाषा खे सम्झी न पियो सघे, त जीअं जीअं ब्रह्मा कंदो वियो न परमात्मा जी भाषा खे सम्झी करे हूअं हूअं कंदो वियो। वरी परमात्मा ब्रह्मा जी तन में अची करे कर्म ज्ञान ॾे पोइ। ब्रह्मा जी आत्मा हालांकि वो ब्रह्मा जे शरीर में अची करे सभिनि खे ज्ञान ॾिनई, लेकिन जंहिंजे शरीर में आयो हुन सुठी रीति सम्झई ऐं हुनखे धारण करे हलंदी वियो, हलंदो हलियो। पोइ हिन माण्हुनि ॾिठो भई हिन जो जीवन परिवर्तन थी वियो, त जो उहो ब्रह्मा करे पोइ उहो माण्हू बि कंदा पिया वञनि। त ईअं ई पोइ हुन परमात्मा जे ज्ञान खे सम्झी करे धारण करे पोइ इहा विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण जी आत्मायूं ईअं पंहिंजे पाण खे परिवर्तन कई, त हुननि खे ॾिसी बि ॿिया बि करण लॻिया। पोइ शंकर जी आत्मा, पोइ राम सीता जी आत्मा, पोइ हिन इस्लामिन जे इब्राहिम जी आत्मा बि परमात्मा जो ज्ञान ॿुधी करे सम्झी करे पंहिंजे जीवन खे परिवर्तन कई, त हुनखे मञण वारा पोइ उहा अलॻि रीति। ॾिसो हर हिकु ई माउ पीउ, त हिनजो भॻवान खे सम्झणो आहे न, त हीअं सम्झो भई तव्हांजा अगरि 10 ॿार आहिनि, तव्हां 10 खे जो शिक्षा ॾियो था, कोई कहिड़े रीति थो खणे, कोई कहिड़े रीति थो खणे। पोइ जॾहिं उहे वॾा थींदा त हुननि जा ॿार जॾहिं थींदा त उहो बि पंहिंजे माउ पीउ जी चए ते जीअं कोई कहिड़े रीति खणंदो, कोई त ईअं न हिकु इहे वॾी गृहस्थी ठही वई, जीअं भॻवान जी बि आहे न वॾी गृहस्थी हूंदी आहे। हुनमें हुननि जो सभिनि खां वॾो समझदार ॿार आहे ब्रह्मा, पोइ हुनखे मञण वारी आत्मायूं, पोइ आहे इहा लक्ष्मी नारायण, पोइ आहे शंकर, पोइ राम सीता, पोइ आहे इहा बाबा चवनि था, पोइ आहे इहा इब्राहिम जो हिकु परिवार ठही वियो, जेका इब्राहिम इस्लामी धर्म वारा आहिनि त उहो हिकु परिवार आहे, लेकिन परमात्मा जा ई ॿार आहिनि। लेकिन ॾिसो हिकु ई माउ पीउ जा 10 ॿार शादी करे वेंदा त सभु पंहिंजो पंहिंजो परिवार ठाहींदो, लेकिन पीउ त हिकु ई हूंदो न। चईंदा न हिन जा 10 ॿार आहिनि, पोइ हिननि 10 ॿारनि जी इहा गृहस्थी आहे। उहे परमात्मा जे जेका समझदार ॿार आहिनि पोइ हुननि जी गृहस्थी आहे। जीअं लक्ष्मी नारायण जो सतयुग जी राजधानी हिकु गृहस्थी थी वई, राम सीता जी राजधानी वारी हिकु गृहस्थी थी वई, पोइ इस्लामिन जी इब्राहिम जी हिकु गृहस्थी थी वई, पोइ बौद्ध बुद्ध जी हिकु गृहस्थी थी वई जेके बुद्ध धर्म चई छॾियो अथनि, पोइ हिन क्रिश्चन धर्म जी हिकु गृहस्थी थी वई, पोइ सन्यासी धर्म जी हिकु गृहस्थी थी वई, पोइ मुस्लिम धर्म वारनि जी हिकु गृहस्थी थी वई, पोइ सिख धर्म। लेकिन आहिनि इहे असां सभु हिकु परमात्मा जा ई ॿार आहियूं। पोइ अॼुकल्ह नंढा नंढा मत पंट निकिता आहिनि अॼुकल्ह अलॻि अलॻि गुरू, अलॻि अलॻि संत सन्यासी, जेका इहा कहिड़ा कहिड़ा अॼुकल्ह थोरा थोरा ईअं अचनि था भई, पोइ हुननि जे प्रभाव में सभु होॾे था वञनि, अरे उहो गुरू ॾाढो सुठो आहे, अरे उहो
ॾाढो सुठो सुठो महात्मा आहे। त इहे बि जीअं नंढा नंढा ॿार आहिनि परमात्मा जा, आहियूं असां सभी, लेकिन इन्हनि में उन्हनि में सम्झ सुठी आहे कि परमात्मा जो थोरो असांखे ज्ञान सम्झी करे ॿुधाईंदो आहे। तव्हां चईंदा असां त सॼो ॾींहुं गृहस्थी में आहियूं, पर घर गृहस्थी वारा बि अगरि तव्हां सोचो त तव्हां वटि ॾाढो टाइम आहे। तव्हां फालतू टीवियूं न ॾिसो, फालतू ॻाल्हियूं न करो, फोननि ते टाइम वेस्ट न करो। समय मिले थो त परमात्मा खे यादि करो, हुनजे ज्ञान खे सम्झो, त तव्हांखे बि ॾाढा मञण वारा थी वेंदा, तव्हांजे चए ते बि हलंदा। त आहियूं असां सभु हिकु परमात्मा जा ई ॿार, लेकिन असां सभु परमात्मा जा ॿार परमात्मा जी ॻाल्हियुनि खे कंहिं रीति था खणूं, इहे त असांजी बुद्धि जे मथां आहे। त इन करे बाबा चवनि था कि मां हाणे स्वयं ई परमात्मा हेठि सृष्टि ते अची वियो। चए थो तव्हां हाणे त कंहिंजी बि नथा मञनि था अॼुकल्ह माण्हू। हाणे तव्हां ॾिसो तव्हां छा पाठ कयो हूंदो सुबुह, जंहिं बि रूप में तव्हां भॻवान खे मञंदा आहियो, तव्हां जेको बि ॿुधो सुठी ॻाल्हियूं उहो जीवन में धारण करे हलो था न। सिर्फ़ ख़ुशि था थियनि न माण्हू, असां गीतायूं पढ़ूं, रामायण पढ़ूं, ग्रंथ शास्त्र पढ़ंदा आहियूं, सुखमनी पढ़ंदा आहियूं, लेकिन हुनमें जो लिखित आहे उहो तव्हां धारण करे नथा हलो। तव्हां चओ था न उहो त ॾाढी ॾुखी आहे। अॼु माण्हू हिकु हिकु ॻाल्हि खे अगरि धारण करे हले त हुनजे जीवन में सुख शांति अची वञे, लेकिन माण्हुनि में एतिरी शक्ति न आहे कि उहो धारण बि करे सघे। भई भॻवान जो चए थो, भई हिकु माउ पीउ ॿार खे कुझु चईंदो हीअं कर, कोई त सोचदो भई मम्मी पापा चए थो करे ॾियो, कोई ॿार चईंदो न न मूंखां त न थींदो, तव्हां ई करो, साफ़ चई छॾंदो आहे। कोई चईंदो मूंखां नथो थिए, कोई चईंदो हा हा करूं था, पोइ ॿियो कमु भॼी वेंदो। उते माउ पीउ सॾु थो करे कर कर कर, उहो चईंदो अरे त मथो थो खाए सॼो ॾींहुं। त ईअं ई माण्हू आहिनि, वञनि था टिकाणे मंदिर सत्संग कीर्तन ॿुधण, हुते त कुझु सम्झ में ई नथो अचे, ऐं सम्झ में अचे त सोचो ईअं कंदासीं त घर गृहस्थी कीअं हलंदी। पोइ चवंदा ठीकु आहे, असांखे त बसि मथो ई टेकणो आहे, लंगर खाई प्रसाद खाई हली ईंदा आहिनि बसि। कई माण्हू ईअं बि हूंदा आहिनि न, भई असां टिकाणे वञूं था, भई लंगर खाई हली आयासीं बसि। त चलो बाबा चए थो चलो हुन में बि थोरो त भलो थींदो। त हिन करे हाणे स्वयं ई परमात्मा हेठि लथो आहे मथां खां, कि मुंहिंजा ॿार हाणे कंहिंजी बि नथा ॿुधनि। चईंदा आहिनि न गीता में लिखियल आहे न, जॾहिं धर्म ग्लानी थींदी आहे, जॾहिं धर्म जी ग्लानी थींदी आहे, हिन समय सभु धर्मनि में कोई रस न आहे। सभु धर्म वारा माण्हू सिर्फ़ु नेमीनाथ जीअं पाठ पूजायूं करनि था, व्रत जप नेम आदि करनि था, लेकिन अर्थ कंहिंखे पतो न आहे, सुठी रीति कंहिंखां पुॼे नथो। माण्हू अॼुकल्ह भक्ति कंदे कंदे बि थकिजी पियो आहे, वैसे बि भक्ति ॾाढो थकाईंदी आहे। तंहिंजे करे बाबा चवनि था कि हाणे सदा मुंहिंजे संग में रहो। कंहिंजे जो चईंदा न सत्संग मतलब भगवान चए थो तव्हां सॼो ॾींहुं सत्संग में रहो। सत्संग अर्थात मुंहिंजो सचे सां गॾु पंहिंजो बुद्धि योग जोड़ो। दुनिया में माण्हुनि इहा ग़लति फहमी फैलाए छॾी आहे कि भॻवान खे वेही करे यादि कबो आहे, मथो ढके यादि कबो आहे, पेर में चप्पल न हुजे त ई यादि कबो आहे। भॻवान खे यादि करण लाइ सनानु करो, साफ़ सुथरा कपिड़ा पायो, न त भॻवान खे न यादि करो। कोई अगरि बिना चुन्नी पाए करे भॻवान खे यादि कंदो न त चईंदो ॾिस हीअ कीअं थी करे, भॻवान जी इज़त नथी करे। अरे उहो असांजो पीउ आहे, असांजी आत्मा जो पीउ आहे। त ज़रूरी थोड़ी भई पेर में चप्पल न हुजे त आत्मा खे यादि करणो आहे न। कर्मयोगी कीअं थींदो? कर्म कंदे उहे परमात्मा खे यादि करणो ई आहे। ऐं कर्म कंदे चप्पल बि पाइण ज़रूरी आहे। कर्म कंदे कोई मथो ढके रखंदो छा? कर्म कंदा रहंदासीं त झाड़ू पोछो बि करणो पवंदो। त इन करे परमात्मा चए थो हिननि नियम मां न ठाता आहिनि। इहे ॾिसो पंहिंजी पंहिंजी सम्झ अनुसार सभु करनि था। त सभु माण्हू पंहिंजी सम्झ अनुसार ई अलाए छा छा था करनि न।
भगवान थोड़ी तो चए असांखे हे सभु करण लाइ। भगवान त चए थो ख़ुदि खे अशरीरी सम्झी करे मूंखे निराकार रूप में मथे यादि करो। भगवान त चए थो मूंखे यादि कंदे समय पंहिंजो शरीर बि यादि न हुजे त उहो तव्हांजी चप्पल खे ॾिसंदो छा? पंहिंजी शरीर रूपी जूती खे भुलजणो आहे ऐं पंहिंजी आत्मा खे सम्झी करे हुनखे यादि करे करणो आहे। हर कर्म कंदे हुए हुनखे यादि करो। इहे ई सचो सचो सत्संग आहे। हुन सच्चे सां असांजो बुद्धि योग जो संग हुजे ऐं असां रोटी ठाहियूं, रोटी खायूं, कम करूं, तॾहिं त असांजो बेड़ो पार आहे न त इहा मायावी दुनिया, कलयुगी दुनिया में हर समय, हिन समय परमात्मा चईंदो आहे भई हर सेकेंड कुझु न कुझु हिसाब किताब असांजे साम्हूं अची सघंदो आहे। त हर सेकेंड असांखे परमात्मा खे यादि करण लाइ सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हुनखे निराकार रूप में मथे यादि करण सां असांजे जीवन में असां सभु विकार बुराइनि सां मुक्त थी वेंदासीं। असांजे जीवन में असां सदा परमात्मा जी छित्र छाया में रही करे सेफ रहंदासीं ऐं सदा सत जे संग में रहंदासीं, सचे जे संग में रहंदासीं। इहो ई सचो सत्संग आहे। न त दुनिया में अहिड़ा अहिड़ा संग आहिनि, दुनिया में ॾाढा माण्हुनि जे अलाए कंहिंजो पतो ई नथो लॻे कंहिंजो, त कंहिंजो संग करे माण्हू अकेलो थो थी वञे। न हिकु त माण्हुनि खे सम्झ में नथो अचे असां कंहिंजो संग करूं, असां अकेला थी विया आहियूं। ॿियो आए दिन कोई न कोई संबंधी शरीर थो छॾे त माण्हू ॿियो ई अकेलो, त हिकु अकेली आत्मा छा करे सॼो ॾींहुं? त हुन सचे जे संग में रहो सदा, त तव्हांखे कॾहिं अकेलो न लॻंदो, तव्हां कॾहिं धोखो न खाईंदव, तव्हांखे कॾहिं दुख परेशानी में तव्हां मूंझदव न, तव्हां कॾहिं हाय हाय न कंदव। ॿियो असांजी आत्मा सचे जे संग में रहंदी रहंदी पावन थी करे पोइ असां पावन पाप सां गॾु पावन दुनिया में हली हलंदासीं परम धाम। त बाबा जीअं चवनि था कि मूंसां संग में रहो, मुंहिंजे संग में। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान। सर्व फरियादनि जे फाइल खे समाप्त करे फाइन ठहिण वारा कर्म योगी ठहो। बाबा चवनि था जीअं आत्मा और शरीर सदा आहे से त जीवन आहे न, अॼु असांजी आत्मा शरीर मां निकिरी वञे त जीवन रहंदो? त असां मां आत्मा ऐं मुंहिंजो शरीर, असां ॿ आहियूं। सदा इहे यादि रखो, मां आत्मा ऐं मुंहिंजो शरीर असां ॿ आहियूं। मुंहिंजे आत्मा जो पीउ परमात्मा आहे, असांजे शरीर जा माउ पीउ ॿिया आहिनि। त असां ॿ आहियूं तॾहिं त जीवन हले थो। ईअं ई जॾहिं असां कर्म करूं न त मां अकेली नथी करां, मूंसां गॾु बाबा आहे, परमात्मा आहे, शिव बाबा आहे, गुरु बाबा आहे। गुरु बाबा केरु आहे? गुरु नानक देव थोड़ी आहे गुरु बाबा। गुरु नानक देव छा चईंदा आहिनि? गुरु बाबा केरु आहे? हाणे गुरु नानक देव बि जॾहिं हुया त चईंदा हुया गुरु बाबा, त ख़ुदि जे लाइ थोड़ी चईंदा हुया, त परमात्मा जे लाइ चईंदा हुया न। त जॾहिं बि गुरु बाबा चओ त निराकार यादि अचणो खपे, तॾहिं तव्हां गुरु नानक देव जो चयो था मञो, न त तव्हां हुनखे मञदे हुए बि हुनजो चयो ई नथा मञो। त सदा इहे यादि रखो, मां आत्मा आहियां, मूंसां गॾु गुरु बाबा आहे या शिव बाबा आहे। वैसे न निराकार गुरु बाबा जो असली नाम उन्हनि जी आत्मा ते शिव आहे, शिव अर्थात कल्याणकारी, जेके मुस्लिम अल्लाह चईंदा आहिनि, क्राइस्ट गॉड चईंदो आहे, सिख माण्हू परम पिता परमात्मा चईंदा आहिनि, गुरु चईंदा आहिनि। लेकिन उन्हनि खे उहे चईंदा गुरु बाबा आहिनि, उहे यादि देहधारी गुरुनि खे कंदा आहिनि, यादि निराकार खे करणो खपे। त ईअं असां हर कर्म कंदे समय काथे ॿाहिरि था वञूं, काथे फोन ते था ॻाल्हायो, कुझु बि कर्म करो था न, मां अकेली न आहियां। छो कि अॼुकल्ह दुनिया में माण्हू न अकेलो अकेलो ॾाढो थो लॻे माण्हुनि खे।
सभु हूंदे हुए बि अकेलो अकेलो तो लॻे, छो जी हर हिक हिक ॿिए में बुरायूं ई तो ॾिसे, सुठी ॻाल्हियूं ॾिसे ई नथो, त कोई कंहिंसां ॻाल्हाइण पसंदि नथो करे। अॼु घर में माइनि खे रखदा कम करण लाइ, लेकिन ख़ुदि साथ में न कंदा आहिनि। अॼु ॾिसो घर में ॿ ॼणा आहिनि, सम्झो ॿ लेडीस आहिनि, हू पूरे घर जो कम न करे सघंदियूं आहिनि, लेकिन वो उन्हनि जी ठहे नथी त माई खे रखदा आहिनि, पोइ माई खे मीडिएटर ठाहे छॾींदा आहिनि, पोइ सभिनि खे अकेलो अकेलो तो लॻे। त बाबा चवंदा आहिनि कि चलो ठीकु आहे, तव्हांखे जीअं बि रहणो आहे, लेकिन कम से कम मूंसां गॾु त रहो न। त इहे हर कर्म कंदे हुए जीअं आत्मा और शरीर साथ आहे, ईअं मां ऐं परमात्मा सदा साथ आहे, त असांखे कॾहिं बि कोई परमात्मा सां फरियाद न करणी पवंदी, कोई प्रार्थना न करणी पवंदी, हुन सां कोई शिकायत न हूंदी, छो जो उहो सदा ई असां सां गॾु रहंदो। त कुझु कार्य करण खां पहिरियों उहो सभु असांजो कमु करे ॾींदो आहे। कुझु थियण वारो हुन खां पहिरियों ई उहो असांखे सभु शक्तियूं भरे छॾींदो आहे, असांजो कमु करे छॾींदो आहे, त कुझु मांगण जी दरकार ई न रहंदी आहे, ऐं असां कंप्लीट असां सुठा सदा पंहिंजे जीवन में सुख शांति संपन्न थी वेंदा आहियूं। स्लोगन आहे, हर समय करावनहार बाप यादि रहे त निरंतर योगी ठही वेंदो। हर समय करावनहार बाप परमात्मा बाप मूंसां गॾु आहे, ये यादि रहे त असां निरंतर योगी, योगी अर्थात जो ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदो आहे न, उनखे योगी चइबो आहे। योग मतलब परमात्मा सां गॾु कर्म करणु। यदि हर कर्म कंदे असां परमात्मा खे यादि करे हलंदासीं, करण करावनहार बाप मूंखां कराए थो, त निरंतर योगी थी वेंदासीं न। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।